सही मुस्लिम जी हदीस नंबर 1528। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अहब्बुल बिलादी इलल्लाहि मसाजिदुहा। ज़मीन जे जंहिं हिस्से ते जंहिं टुकुर ते इंसानी आबादी हुजे त इंसानी आबादी वारे उन हिस्से मां अल्लाह रब्बुल आलमीन खे ज़मीन जो उहो टुकुर तमामु ॾाढो पसंदि आहे जिते मस्जिद हुजे। यानी जिते इंसान रहंदा हुजनि, जिते माण्हू रहंदा हुजनि ऐं उन ॻोठ ऐं शहर में जेका मस्जिद आहे त उन समूरे ॻोठ ऐं शहर मां अल्लाह ताला खे उहा मस्जिद वारो हिसो तमामु ॾाढो पसंदि आहे। छो त उन जाइ ते अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे, माण्हू नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी अल्लाह रब्बुल आलमीन खां घुरंदा आहिनि। ज़िक्र अज़कार थींदो आहे, क़ुरान मजीद जी तिलावत थींदी आहे, वाज़ नसीहत थींदी आहे। त अहिड़ी जाइ अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾाढी पसंदि आहे। ऐं उन जे मुक़ाबले में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, व अबग़ज़ुल बिलादी इलल्लाहि अस्वाक़ुहा। इंसानी आबादी वारो उहो हिसो अल्लाह रब्बुल आलमीन खे ॾाढो नापसंदि आहे जिते बाज़ार हुजे। यानी ॻोठ ऐं शहर जी जंहिं जाइ ते बाज़ार हूंदी आहे त उहो बाज़ार वारो हिसो अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु ॾाढो नापसंदि आहे। छो त बाज़ार में बेहयाई थींदी आहे, बाज़ार में बेपर्दगी हूंदी आहे ऐं बाज़ार में बेपर्दा औरतूं ऐं बेहया मर्द जेके उहे इकट्ठा थींदा आहिनि। त जिते अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी थींदी आहे त उहो ज़मीन वारो हिसो अल्लाह खे तमामु नापसंदि आहे ऐं ज़मीन वारे उन हिसे ते अल्लाह रब्बुल आलमीन जी लानत वसंदी आहे। जिते मर्द ऐं औरतूं इकट्ठा थींदा आहिनि, बेहयाई आम थींदी हुजे, बेपर्दा औरतूं हुजनि ऐं बेहया मर्द हुजनि, बदनज़री, बेहयाई ऐं ज़िना जहिड़ा कम थींदा हुजनि त उहा जाइ अल्लाह रब्बुल आलमीन खे तमामु ॾाढी नापसंदि आहे। पर अफ़सोस इहो आहे जो असांजा मुस्लमान पिण अहिड़ी जायुनि खां कोन था बचनि ऐं अहिड़ी जायुनि ते वञण जी कोशिशि कनि पिया जिते मर्द ऐं औरतूं इकट्ठा थींदा हुजनि, जिते बेहयाई जो कमु थींदो हुजे, जिते बेपर्दगी हूंदी आहे। अॼु जा मुस्लमान पिण अहिड़ी जाइ ते वञी इकट्ठा थींदा आहिनि। त अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ी जायुनि खां असां सभिनी जी हिफ़ाज़त करे, जिते बेपर्दगी थींदी हुजे, जिते बेहयाई थींदी हुजे, जिते अल्लाह रब्बुल आलमीन जी लानत वसंदी हुजे त अल्लाह ताला असां सभिनी खे अहिड़े गुनाहनि खां बचाए ऐं अल्लाह ताला असां सभिनी जी हिफ़ाज़त करे।